सब अंबिया उन जे कढ आहिनि, सब रसूल उन जे कढ आहिनि। ख़ुदा जो कसम रहमत लिल आलमीन नबी आहे जेको असांखे मिले ऐं असां ख़ुशनसीब आहियूं जो हिननि महफ़िलनि खे सजायूं था। ऐं फ़क़ीर साईं अल्हम्दुलिल्लाह माशाअल्लाह हिन दफ़े तमामु बहितरीन सजायो बि आहे ऐं तमामु बहितरीन नमूने सां हिन जेको महफ़िल खे मचायो आहे। अल्हम्दुलिल्लाह असां पुटनि जूं ख़ुशियूं बि कंदा आहियूं ऐं पंहिंजे बचनि जूं ख़ुशियूं बि कंदा आहियूं। उन में बि चवंदा आहियूं त किरोड़े रुपया ख़र्च थी वञनि को मसइलो कोन्हे, पर हे महबूब मुस्तफ़ा जे लाइ ख़र्चो आहे। इंशाअल्लाह इहो रायगान वेंदो, इहो हिते बि इंशाअल्लाह कमु ईंदो, आख़िरत में बि कमु ईंदो। ऐं असांजे लाइ इहो सुरख़ुरू थियणु आहे त असां पंहिंजे महबूब जे ख़ुशीअ में अॼु ख़ुशि आहियूं अल्हम्दुलिल्लाह। ऐं असां हिन ख़ुशीअ जे करे पंहिंजूं सभु ख़ुशियूं विसारे छॾियूं। ईअं आहे न साईं, पंहिंजी निंड बि फिटाई आहे, पंहिंजो बिस्तरो बि छॾियो आहे, पंहिंजो घर बि छॾियो आहे, बच्चा दोस्त मिट माइट छॾिया आहिनि, पर सिर्फ़ु इन जे करे छॾिया आहिनि त मदीने वारे घोट जी ख़ुशीअ ते हलो। अॼु 12 रबीउल अव्वल उहो फरारो ॾींहुं गुज़री चुको जे ॾींहं जे करे पूरी काइनात जे मथां रहमत वसी ऐं मुंहिंजो महबूब रब पंहिंजे महबूब खे असांजे हवाले कयो, यानी असां तव्हां में पंहिंजे महबूब खे मोकिलियो। ऐं उहो नबी जंहिं नबीअ जे अचण सां हिन फर्श ते रंग लॻी विया आहे। अर्श जो नबी पर फर्श खे मिलियो आहे, अर्श जो नबी पर फर्श खे मिलियो ऐं जॾहिं फर्श ते पहुतो त फर्श खे बि चोॾहं चंड लॻाए छॾियो। ख़ुदा जो कसम उन नबीअ जी अॼु महफ़िल में वेठा आहियूं ऐं जेको सॼी राति ऐं सॼो ॾींहुं जेको रैलियूं कढियूं अथसीं इहो पंहिंजे आका व मौला मदीने वारे ताजदार जे लाइ कढियूं अथसीं, जेको पाण नबी बि सुहिणो ऐं मुंहिंजे महबूब जी हाल बि सुहिणी आहे ऐं जंहिंजी दामन वरिती आहे त असांजा बेड़ा पार थी विया। अल्हम्दुलिल्लाह असां ख़ुशनसीब आहियूं, रहमत लिल आलमीन जा नौकर आहियूं, कंहिं आम माण्हूअ जा नौकर न आहियूं, पर मदीने वारे घोट जा नौकर आहियूं। हिननि महफ़िलनि में सुकून मिलंदो आहे, महफ़िलनि में हिननि में सुकून मिलंदो आहे। अल्हम्दुलिल्लाह दोस्त सॼी राति जाॻिया आहिनि, सॼो ॾींहुं जाॻिया आहिनि, पर जेकॾहिं हींअर पुछंदो त अॼु राति बि जाॻी चवंदा मदीने वारे साईं जी नौकरी मिली। पर जेका ज़ाती ख़ुशी हूंदी, ज़ाती जेकॾहिं को कमुकार हूंदो ऐं ज़ाती ओचागो हूंदो उन में इंशाअल्लाह तव्हां थकिजी पवंदो, पर मदीने वारे साईं जी रहमत जो नूर अहिड़ो आहे त जेकॾहिं 8 ॾींहं लाॻीतो हलंदो त बि तव्हां थकबो न रुगो रधो ई वधंदो। पोइ जॾहिं अहिड़ी महफ़िल हुजे, अहिड़ी ख़ुशी हुजे त उन में शामिल थिजे सही, थिजे न सही या न थिजे। अॼु कमुकार छॾे आया आहियो, ज़रूरु को फ़ाइदो पियो तव्हांखे पैसा विराए कोन ॾिना, तव्हांखे माल मिल्कियत विराए न ॾिनो आहे। हे नंगर ताम त जिथे किथे मिलंदो आहे, ख़ैरात में बि मिली वेंदो आहे, विहांव शादीअ में बि मिली वेंदो आहे, दोस्त यार जी पार्टीअ में बि मिली वेंदो आहे, पर हे नूर जो नंगर आहे, ख़ुदा जो कसम जे खाधो आहे, उन जा बेड़ा पार थिया। फ़क़ीर साईं खे ज़रूरत त न आहे त तव्हांखे सालों साल घुराए हिते अचे, जेकियूं नंगर जूं लाराए करे तव्हांखे खाराए, हुनखे ज़रूरत त न आहे त तव्हांखे अचे घुराए ऐं नंगर कराए। इहो ई नंगर लाराए पाड़े ओड़े में विराए सघे थो, पर न अचे थो त आशिक़े रसूल अचनि त गॾिजी महबूब जो मीलाद ऐं ही ख़ुशीअ जी महफ़िल आहे ऐं ही ख़ुशनसीबनि खे नसीब थींदी आहे। ऐं तव्हां असां ख़ुशनसीब आहियूं हिन तॾड़नि ते वेही करे महबूब मुस्तफ़ा जो मीलाद मल्हाए रहिया आहियूं। का आम शइ न आहे, बसि इहो मां तव्हांखे अर्ज़ु कंदुसि कि इन जो फ़ाइदो तव्हांखे महसूसु करिणो आहे न त हिन शइ जो फ़ाइदो छा आहे। महबूब जे ज़िक्र जो, मदीने वारे साईं जे मीलाद जो ऐं ज़िक्र हबीब जो तव्हांखे जेकॾहिं फ़ाइदो महसूसु करिणो आहे न, सिर्फ़ अख बंदि करे दिल ते हथ रखी ॾिसजो, जे सुकून मिले त चइजो ॾाढा भेज मदीनो माना न मिलियो तॾहिं थधिड़ी भेज कई ॾाढा चओ त ख़बर पए त दिलि खे सुकून पोइ अहिड़ी महफ़िल कजे न या न कजे। दोस्त होटल ते वेही बि चांहि विञाईंदा आहिनि ऐं साईं दोस्त क्रिकेट बि खेॾंदा आहिनि, वॉलीबॉल बि खेॾंदा आहिनि, ॿिया बि मशग़ला कंदा आहिनि, ॿिया बि कम कंदा आहिनि, पर जे हे कमु करे ॾिठो हूंदो उनजे दिलि खे ज़रूरु सुकून मिले।
उन हबीब करीम जे नौकरनि जा बि नौकर आहियूं असां ऐं महबूब करीम अलैहिस्सलाम जे दरजा हिकिड़ा अदना कुतनि जा बि असां नौकर आहियूं जो असां खां हीअ ड्यूटी वरिती आहे सरकार जी पोइ जेको हिकिड़ो दफ़ो मदीने वारे साईं जो थी वेंदो आहे न उहो कॾहिं ॿिए कंहिंजो कोन थींदो हिकिड़ो दफ़ो जेको सरकार जो थी वेंदो आहे उहो वरी कंहिं को जो कोन थींदो आहे हुनजे लाइ ॿ मिसरा आहिनि साईं अर्ज़ु कयां थो मां इनशाअल्लाह ॿुधो आहे केरु अर्ज़ात हिकिड़ो नाज़ शरीफ़ जा ॿ टे मिसरा आहिनि तव्हांजे साम्हूं अर्ज़ु कयां थो तुंहिंजो जॾहिं खां आहियां मां थियो मिठा वरी कंहिंजो न मां पोइ थी सघियुमि तुंहिंजो जॾहिं खां आहियां मां थियो मिठा वरी कंहिंजो न मां पोइ थी सघियुमि तो नूर मिठा असीं बशर आहियूं ऐं नूर अॻियां असीं पुठल आहियूं तो नूर मिठा असीं बशर आहियूं ऐं नूर अॻियां असीं पुठल आहियूं हिकु कयई जलवो नूरानी हिकु कयई जलवो नूरानी पो छो केॾे वेठा तकियूं तुंहिंजो जॾहिं खां आहियां गॾिजी पढ़ाईंदो ॾाढो मज़ो ई तुंहिंजो जॾहिं खां आहियां मां थियो मिठा वरी कंहिंजो न मां पोइ थी सघियुमि तुंहिंजो जॾहिं खां आहियां मां थियो मिठा वरी कंहिंजो न मां पोइ थी सघियुमि ही मिलाद कराई असांजा साईं न त कहिड़ी ताक़त असांखे हुई ही मिलाद कराई असांजा साईं न त कहिड़ी ताक़त असांखे हुई वरी कुर्ब करे जो पाण आए वरी कुर्ब करे जो पाण आए एहसान किरोड़े न ॻाए सघियुमि तुंहिंजो जॾहिं खां आहियां मां थियो मिठा वरी कंहिंजो न मां पोइ हिकु कुर्ब अञा घुरबल आहे जेकरी ओ मिठा हिन मुनीर ते हिकु कुर्ब अञा घुरबल आहे जेकरी ओ मिठा हिन मुनीर ते हिकु प्यारी नज़र जे क़बर अंदरि हिकु प्यारी नज़र जे क़बर अंदरि करी मां बि चवां सुभान अल्लाह तुंहिंजो जॾहिं खां आहियां मां थियो मिठा वरी कंहिंजो न मां पोइ अल्लाह से तव्हां सभिनी खे आबाद रखे ऐं ख़ुशूसन फ़क़ीर साईं जा दर्जा अल्लाह से बुलंद फरमाए वो पंहिंजे तॾड़े ते हर साल महबूब जो मीलाद मल्हाईंदा आहिनि ऐं साईं अल्लाह साईं सिहत बरकत अता फरमाए फ़क़ीर साईं अली ॾिणो जन खे जिन पाण ख़ुशूसी शिरकत कई आहे सभिनी दोस्तनि खे लख लख मुबारक हुजनि जिन पंहिंजो वक़्तु कढी करे महबूब मुस्तफ़ा जी ड्यूटी ॾिनी आहे ऐं सॼी मंगी बिरादरीअ खे लख लख मुबारक हुजनि सभिनी नंढनि वॾनि दोस्तनि खे जिन महबूब जे हिन मीलाद में शिरकत कई आहे अल्लाह से तव्हां असां सभिनी जा बेड़ा पार करे मुस्तफ़ा